वक्त मौजूद हैं टंडोलियार में रामा पीर के मंदिर में। काफ़ी सारी जेके असांजी संगत उन्होंने ये फैसलो किया तो रामा पीर है उन जो दर्शन करे पोइ अॻिते जेको है पंहिंजी यात्रा जेको असांजी है कोटड़ी है हनुमान जो मेलो है होॾां वेंदासीं। तो इन वक्त तव्हांखे लाइव ॿुधाईंदो हलां तो साईं पंहिंजो रामा पीर साहब है जंहिंजी जेका आस्थान रोणूछे जे अंदर है। तो हिकिड़ी ॿी वीडियो ठाही हुन जे अंदर मूं तव्हांखे इंडिया जे अंदर रोणूछे जो दरबार उहो तव्हांखे उनजो दर्शन हो। अॼु असीं टंडोलियार में मौजूद पाकिस्तान के अंदर जी पंहिंजो असांजो हिंगला जी यात्रा उनजो तीरथ हूंदो है ऐं पंहिंजो रामा पीर जो मेलो लॻंदो है। उन खां अलावा फ़कीर पार ब्रह्म जो भी हूंदो है। तो पाकिस्तान के अंदर भी काफ़ी सारा अहिड़ा असांजा जेके संतन जा महात्मा जा दर आहिनि उन्हनि ते माण्हू वेंदा आहिनि ऐं परमात्मा जो सिमरन कंदा आहिनि। हिन वक़्तु ही जेको टंडोलियार है टंडोलियार के अंदर रामा पीर जो जेको मंदिर है उनजी अॼु तव्हांखे लाइव है वो तव्हांखे असीं ॾेखारियूं पिया ऐं मंदिर काफ़ी ख़ूबसूरत ठाहियो वियो है। उन खां पोइ हिते तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त हिते श्री कृष्ण भगवान जी जेका इहा मूर्ति उहा विराजमान है। उन खां पोइ शेरावाली जी जेको है कराची जो जेको मंदिर है ही उनमें भी मूर्ति है। हींअर असां सां गॾु प्रेम है पंहिंजो पवन है जय कुमार है। इन खां पुछंदासीं साईं प्रेम कीअं पिया ॾिसो अॼु पाण हींअर टंडोलियार आया आहियूं ऐं हिते पाण मंदिर है उन में श्री रामा पीर जे लाइ हिन हवाले खां काफ़ी सारो ख़ूबसूरत मंदिर है। छा चवंदो हिन हवाले खां? ऐं असां सां गॾु लोकेश कुमार भी है। लोकेश कीअं ॾिसो पिया अॼु तव्हां रामा पीर जी हिते यात्रा ते आया आहियो? काफ़ी सारा इतने मंदिर ठहल उन गॾो गॾु तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त हिते पंहिंजो श्री हनुमान बजरंग बली है उनजो भी है। तो राम किसी को नहीं मारता नहीं है पापी राम लोग खुद ही मर जाते हैं करके खोटे काम मन में राम तन में राम रूम रूम में राम रे छोड़ो जगत के काम बोलो राम। तो ही साईं श्री रामचंद्र है ऐं उनजो जेको उन सां जेको दोस्ती उन सां जेको मित्रता जो जेको वचन निभायो है श्री हनुमान जी है।